कोयटा में शहीद वकीलन जी पहिरीं वरसीअ जे मौक़े ते ताज़ियती रेफरेंस खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस साकिब निसार चयो त दहशतगर्दी पाकिस्तान खे कमज़ोर करण जी साज़िश आहे। हुन चयो त कोयटा सिविल अस्पताल सान्य जी ताज़ियत ऐं मज़मत लाइ वटस लफ़्ज़ न आहिनि। चीफ जस्टिस साकिब निसार चयो त शहीद वकीलन कुर्बानी ॾेई हिकु नई तारीख़ लिखी आहे। कोयटा सान्य जा शहीद हिकु जज़्बो पैदा करे विया, हलिया वेंदड़ हली वेंदा आहिनि, पर साणनि तालुक़ ख़त्म नाहे थींदो। संदसि चवणो त 8 अगस्त वारे कोयटा सान्य जा ज़ख़्म अञा ताज़ा आहिनि। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिपोर्ट तफ़सीली हुई, अदालत उन ते अमल कराईंदी। जेकॾहिं हुकूमती अवलियतनि में का घटिताई थी त अदलिया उहो खाल भरींदी। चीफ जस्टिस साकिब निसार चयो त बुज़दिल दहशतगर्दनि माण्हू खे निशानो बणायो। इहो हिकु वाक़ियो न आहे। पेशावर में नंढनि नंढनि ॿारनि खे शहीद कयो वियो, हू पंहिंजनि खे विसारे वेही नथा सघनि। संदसि चवणो त हीउ मुल्क कुर्बानीनि खां सवाइ हासिल न कयो वियो आहे। मुल्क ठहण वक़्तु केतिरा ई माण्हू शहीद ऐं बेघर थिया। दुश्मन नथो चाहे त आज़ादी खां पोइ बि पाकिस्तान ख़ुशहाल ऐं पुरअमन मुल्क हुजे। चीफ जस्टिस चयो त दहशतगर्दी अमुन फिटाइण जी नाकाम साज़िश आहे। जेकॾहिं हुननि इन साज़िश खे कामयाब करणु ॾिनो त हू पंहिंजे नसुल खे कुझु बि न ॾेई सघंदा। मैं कोई डिप्लोमेट नहीं, मैं कोई सियासतदान नहीं, लेकिन ताने बाने ये आपको मिलेंगे कि ये दहशतगर्दी एक साजिश है जो पाकिस्तान को कमजोर करने की, पाकिस्तान में अमन के फुकदान की एक साजिश। अगर हमने इस साजिश को कामयाब होने दिया तो हम अपनी पोस्टेरिटी को, अपनी आइंदा आने वाली नस्ल को कुछ नहीं दे पाए। हुन चयो त दहशतगर्दी जा कारण कहिड़ा आहिनि इहो हिकु डिघो बहस आहे, पर खेनि हीअ जंग हिमत ऐं हौसले सां विड़णी आहे। हिन जंग सबबु कमज़ोर नाहे थियणो। हीअ जंग हिकु क़ौम जी हैसियत में विड़णी आहे। हर माण्हूअ खे पंहिंजो हिसो विझणो आहे, इदारनि खे बि पंहिंजो हिसो विझणो आहे। इंसाफ़ जॾहिं अदलिया में अचे थो त अदलिया खे बि उन में पंहिंजो हिसो विझणो हूंदो आहे। तंहिं करे हर कंहिंखे पंहिंजी हैसियत ऐं वित ऐं वसाहर मदद करणु घुर्जे। इस जंग को लड़ना है, इस जंग को हौसले के साथ लड़ना। इस जंग से हमें घबराना नहीं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो त मुल्क में सिक्योरिटी बाबति आम हालतूं न आहिनि। सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी इज्तिमाही आहे, जंहिंमें सभिनी खे किरदारु अदा करणो आहे। संदसि चवणो हो त इहा ॻाल्हि सुठो सवण आहे त दहशतगर्दीअ में कंहिं हद ताईं घटिताई थी आहे। जस्टिस साकिब निसार चयो त अदालतुनि जी सिक्योरिटी फुल प्रूफ बणाइण लाइ जामिया हिकमत अमली ठाहिण ऐं उन खे जदीद बणाइण जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ हू घर वज़ार सां राब्ते में आहिनि। हुन चयो त सिक्योरिटी ते अमल लाइ ॿाहिरि अॻुवाननि ऐं मेंबरनि मां सहकार जी उमेदु आहे, जॾहिं त कोयटा सान्य खां पोइ ॿाहिरि जी खोट पूरी करण लाइ वक़्त ऐं महिनत जी ज़रूरत आहे।